बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ग्रामर जो कोर्स असां हिन चैनल ते स्टार्ट कयो आहे। अॼु सिंधी ग्रामर जो क्लास नंबर 3 आहे, जंहिंमें असां अॼु पढ़ंदासीं जुमिलो ऐं उन जा क़िस्म। अचो त ॾिसूं जुमिलो छा आहे ऐं उन जा केतिरा क़िस्म आहिनि। मुकमल माना ॾेखारींदड़ लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो चइबो आहे, यानी जंहिंमां मुकमल माना निकिरे उनखे असां जुमिलो चई सघूं था। मिसाल तौरु, ही स्कूल वञे थो। इन जुमिले मां मुकमल माना निकिरे थी। ॿियो मिसाल, तव्हां ख़त लिखो था। इन जुमिले मां बि मुकमल माना निकिरे थी। ॿ लफ़्ज़ हुजनि या ॿिनि खां मथे लफ़्ज़ हुजनि, अगरि जे उन्हनि मां माना निकिरे थी त असां उनखे जुमिलो चई सघूं था। अचो त हाणे असां जुमिले जा क़िस्म ॾिसूं। जुमिले जा 8 क़िस्म आहिनि। 4 क़िस्म असां अॼु पढ़ंदासीं ऐं 4 क़िस्म पार्ट 2 में पढ़ंदासीं। इहो इन जे लाइ ताकी तव्हांखे सम्झ में अचे ऐं तव्हां बोर न थियो। असां वटि पहिरियों क़िस्म आहे बयानी जुमिलो, जंहिंखे इंग्लिश में असर्टिव सेंटेंस चवंदासीं। अहिड़ो जुमिलो जेको बयान या इज़हार ॾेखारे उनखे बयानी जुमिलो चइबो आहे। हार सोन जो ठहियलु आहे। इन में बयानु थियलु आहे त हार जेको आहे उहो सोन जो ठहियलु आहे। मां कूड़ न ॻाल्हायां थो। इन जुमिले में इज़हार थो करे त मां कूड़ नथो ॻाल्हायां। ते नोट कंदा हलो त बयानी जुमिले जा 2 क़िस्म ॿिए आहिनि, जंहिंखे असां हाकारी ऐं नाकारी जुमिलो चवंदा आहियूं। हाकारी जुमिले खे अफर्मेटिव सेंटेंस चइबो आहे ऐं नाकारी जुमिले खे नेगेटिव सेंटेंस चइबो आहे। हाकारी जुमिलो उहो जुमिलो जेको हा में माना ॾे उनखे हाकारी जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु, अली सबक़ यादि करे थो। अरशद पाणी पीए थो, यानी इन में कमु थियण जी ख़बर पए थी त इन में को न को कमु थियो आहे। अचो त हाणे नाकारी जुमिले खे ॾिसूं। उहो जुमिलो जेको इनकारी ॾेखारे त उनखे नाकारी जुमिलो चइबो आहे, यानी जंहिंमें कंहिं शइ खां इनकार थियलु हुजे। मिसाल तौरु, अली सबक़ यादि नथो करे। मथे जुमिले में हुयो अली सबक़ यादि करे थो, हिन में आ अली सबक़ यादि नथो करे, यानी हिन में न जी माना निकिरे थी। अरशद पाणी न पीए थो, हिन जुमिले में बि न जी माना निकिरे थी। असां हाकारी जुमिले मां ई नाकारी जुमिलो ठाहींदा आहियूं। मिसाल तव्हांजे साम्हूं आहिनि। हाकारी जुमिले में असां न ऐं नाहे जई हाकारी मां नाकारी जुमिलो ठाहे सघूं था। नंबर 2, सवाली जुमिलो। सवाली जुमिले खे असां इंग्लिश में इंट्रोगेटिव सेंटेंस चवंदासीं। लफ़्ज़ सवाली मां ई ज़ाहिर थिए थो त हिन जुमिले में असां सवाल पुछंदासीं। अचो त इन जी वस्फ़ ॾिसूं। अहिड़ो जुमिलो जंहिंमें सवाल पुछियो वञे त उन जुमिले खे सवाली जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु, तव्हां देरि सां छो आया आहियो? छा तव्हां मुंहिंजी मदद करे सघो था? इन्हनि ॿिन्हिनि जुमिलनि में सवाल पुछियो वियो आहे। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। सवाली जुमिलो असां उन जुमिले खे चवंदा आहियूं जंहिंमें सवाल पुछियो वञे। कंहिं बि जुमिले में छा, छो, कॾहिं, किथां, कहिड़ो, कीअं, छा लाइ, छो लफ़्ज़ अचनि त सम्झो इहे सवाली जुमिला आहिनि। नंबर 3, अमरी या हुक्मी जुमिलो। इंग्लिश में असां इन खे इम्परेटिव सेंटेंस चवंदासीं। अमरी या हुक्मी इन्हनि लफ़्ज़नि मां ज़ाहिर थिए थो त इन जुमिले में असां हुकुम ॾेई सघूं था। उहो जुमिलो जेको हुकुम, सलाह, मना, अर्ज़ु, नथ, इजाज़त, तजवीज़ या ताकीद ज़ाहिर करे उनखे अमरी जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु, वॾनि जी इज़त कयो। इन जुमिले में सलाह ॾिजे थी। वॾनि जी इज़त कयो। महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो। इन जुमिले में अर्ज़ु कयल आहे त मुंहिंजी मदद कयो। पंहिंजा किताब खोलियो। इन जुमिले में हुकुम थियल आहे, न ॻाल्हायो।
इन जुमिले में मना थियल आहे त अहिड़ा जुमिला हुकुम सलाह मना अर्ज़ु थियल हुजे त उनखे असां अमरी जुमिलो चवंदासीं। ख़्वाहिशी जुमिलो, इन जुमिले खे असां इंग्लिश में ऑप्टेटिव सेंटेंस चवंदासीं। हिन क़िस्म जे जुमिलनि में ख़्वाहिश या दुआ जो इज़हार कयो वञे थो। ख़्वाहिशी जुमिले मां ई ज़ाहिर आहे त हिन में ख़्वाहिश थियल आहे। मिसाल तौरु, शल तव्हां वॾी हयाती माणियो। इन जुमिले में दुआ थी कजे, काश मां टीचर हुजां हा। इन जुमिले में ख़्वाहिश थी कजे। हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त उहे जुमिला जंहिंमें ख़्वाहिश या दुआ कयूं त उन जुमिले खे ख़्वाहिशी जुमिलो चइबो आहे। उमेद त तव्हांखे हिन वीडियो मां काफ़ी फ़ाइदो हासिलु थियो हूंदो ऐं तव्हां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। अहिड़ा मज़ीद वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ताकी असांजो नोटिफिकेशन तव्हां ताईं बआसानी पुॼी सघे। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।